पोइ हितां असां हलण जो इरादो कयो ऐं ॿी जॻह ते वञण जो इरादो कयो, छो जो हिते पथर वग़ैरह ॾाढा हुआ ऐं हिन क्लिफ्टन वारी साइड कचिरो घणो थी वियो आहे। असां वरी क्लिफ्टन वारी साइड खां निकिरी ऐं चंकी मंकी वारी साइड वञणु लॻासीं, जिते रस्ते में असांखे ही ख़ूबसूरत डोलमिन मॉल जूं जेके बिल्डिंग्स आहिनि उहे बि ॾिसण जूं मिलियूं। इहे ॾाढियूं ई बहितरीनु ठहियल आहिनि, शीशे वारी बिल्डिंग्स आहिनि। ऐं हितां सफ़र पंहिंजो अॻिते जारी रखंदे चंकी मंकी वारी साइड वञणु लॻासीं, जिते समुंड जेको आहे थोरो साफ़ आहे। क्लिफ्टन जेको आहे कचिरो थी वियो आहे पूरो, हिते सफ़ाई वफ़ाई जो को निज़ाम न हुयो। हिते डिफेंस वारी साइड जेको आहे उहा हिन रोड ते हवा बि ॾाढी तेज़ हली रही हुई, जेकी बाइक हलाइण में थोरी ॾुखियाई बि करे पई, पर पोइ बि असां हलाए ऐं पंहिंजी मंज़िल ते पुॻासीं, जिते ही कश्ती वारी जेको आहे होटल बि आहे। अगरि तव्हां चंकी मंकी ईंदव त इहा ज़रूरु ॾिसंदो। क्यों नहीं? पोइ असां हिते पंहिंजो वीडियो ठाहे जल्दी जल्दी समुंड ॾे हलणु लॻासीं, छो जो समुंड हितां रोड खां थोरो चङो अॻिते आहे, पोइ तव्हांखे पंधु हली वञिणो पवंदो ऐं थोरी ॾुखियाई थिए पई, छो जो रेगिस्तानी वारी मटी जीअं रेगिस्ताननि में हूंदी आहे।